मां चवंदा मिसकीननि ऐं ग़रीबनि जा SPDC जा बचड़ा कोन्हनि, ग़रीबनि मिसकीननि जा बचड़ा हाफ़िज़ क़ुरान। इन जे अबे अम्मा खे क़यामत जे ॾींहुं जेको इनाम मिलंदो न साईं, उहो रीस करण जहिड़ो। मन क़रा अल क़ुरआन व अमिल बिमा फीह उल्बिस वालिदाहु ताजन यौमल क़ियामा ज़ौउहु अहसन मिन ज़ौइ शम्स फमा ज़न्नुकुम बिल्लज़ी अमिल बिहाज़ा। बाबू फरमायो जंहिंजे बच्चे क़ुरान पढ़ियो पोइ उन ते अमल कई, मैदान महशर में जाते अरबे खरबे माण्हू हूंदा, उन जे अबे अम्मा जे मथे जे मथां अल्लाह जन्नत जो ताज रखंदो। ज़ौउहु अहसन मिन ज़ौइ शम्स, फरमायो उन जी रोशनी सिज जे रोशनी खां मथे हूंदो। फमा ज़न्नुकुम बिल्लज़ी अमिल बिहाज़ा, पोइ तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे जहां ख़ुदि क़ुरान ते अमल कयो उनखे केॾो इनाम मिलंदो। हे त उन जे अबे अम्मा खे आहे, पर पाण खे कहिड़ो मिलंदुसि। फरमाए इक़रा वर्तक, इक़रा वर्तक। अल्लाह हाफ़िज़ क़ुरान खे चवंदो हे जन्नत, हे जन्नत, हे महला। क़ुरान जी आयत पूरी करे हिकिड़े ॾाके ते पेर रख, वरी ॿिए ॾाके ते, ईअं जाते क़ुरान पूरो थिए उते तुंहिंजो महलात आहे, जंहिंमें सिर सोन जी आहे, सिर चांदी जी आहे, ॻाढ़ो अतरो अंबर जो। जन्नत मिली वञे न, सची ॻाल्हि आहे, खटियोसीं। छा आहे जन्नत? ला ऐनुन रात वला उज़ुनुन समिअत वला ख़तर अला क़ल्ब बशर। मुस्तफ़ा फरमायो उहा जन्नत अल्लाह अहिड़ी ठाही आहे जो दुनिया जे कंहिं अख ॾिठी ई कोन्हे। उहा जन्नत अहिड़ी ठाही अथई जो कन हुन जी तारीफ़ ॿुधी ई कोन्हे। उहा जन्नत अहिड़ी ठहियल आहे जो कंहिं इंसान जे तसवुर में आयो ई कोन्हे। सिर सोन जी, सिर चांदी जी। अॼोके दौर में जेकॾहिं सरकार ऐलान करे न त जेको हाफ़िज़ क़ुरान थींदो उनखे सिर सोन जी ॾींदासीं, त मां चवां थो वॾेरा पहिरियों चवंदा त असांजा छोरा हाफ़िज़ थिया। बंगलो सिर सोन जी, सिर चांदीअ जी, ॻाढ़ो सीमट जो न, मिटीअ जो न, छाजो साईं अतर ऐं अंबर। उन जन्नत में दाख़िला मिली वञे न, जेतिरो पीए बस पघर निकिरी वियो, बदबू न ख़ुशबू। जेतिरो पीबो पेशाब कोन थींदो, उहो पघर जे ज़रिए निकिरंदो, पर पघर में बदबू दुनिया में, जन्नत में ख़ुशबू ई ख़ुशबू। जेतिरो खाइबो उहो हेठों कोन निकिरंदो, जन्नत में काकूस कोन हूंदा। जेतिरो खाईंदासीं, महबूब चयो आहे, असांजो यकीन आहे, सच आहे। असांजो दिमाग़ मञे न मञे, दिलि मञे न मञे, अकुल मञे न मञे, पर महबूब जो फरमान 1000% सचो आहे। माण्हू 100% चवंदा आहिनि, मां 1000% चवंदा। मुस्तफ़ा करीम फरमायो उहो मुंहिंजो उम्मती अल्लाह जो माण्हू ओघराई ॾींदो त सभु कुझु ख़तमु। जेतिरो खाधई, जेका शइ चाहींदो, अल्लाह साईं ऐलान कयो आहे। बाबा केरु आहे जेको मां सां सौदो कंदो? अल्लाह तो चए सौदो मां सां कंदो। दुनिया में जीअं मां चवां उहे कयो, आख़िरत में वरी जीअं तव्हां चवंदो उहे कयो। हिते लिखियो पियो, अचो त पढ़ी ॿुधायो। फरमा वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलम मिन गफूरिर रहीम। अल्लाह पाक फरमा वलकुम फीहा मा तश्तही, इन जन्नत में जेका शइ घुरंदो उहा तव्हांखे मिलंदी। इहा अल्लाह जे तरफ़ों गफूर रहीम जे तरफ़ों महिमानी हूंदी।